माशाल्लाह असां तव्हां ॾिसो पिया त 29 असांजो जेको कॉन्वोकेशन आहे जो पहले सेशन में साईं अब्बास बलोच साहब जो सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड गवर्नमेंट ऑफ सिंध शरीक थिया ऐं हीअ जेके कॉन्वोकेशन 4 सेशन्स में हलंदो। सेकेंड सेशन में हींअर असांखे मिनिस्टर इस्माइल राहू साहब जेके असांजो प्रो चांसलर आहिनि उहो बि अची जॉइन कंदा हींअर ऐं उहो सेकेंड सेशन हूंदो ऐं इन 4 सेशन में तक़रीबन 1100 इन टोटल स्टूडेंट्स जेके आहिनि उहे ग्रेजुएट थियनि पिया ऐं अॼु जेके आहिनि तक़रीबन 1100 में जेके असांजा PhD जो हाईएस्ट रिकॉर्ड नंबर आहे 36 37 PhDs जेके आहिनि उहे हींअर डिग्रियूं वठनि पिया। उहे 39 थिया आहिनि पर डिग्री वठण में 36 ॼणा आहिनि जेके अॼु डिग्री वठंदा माशाल्लाह सां। ऐं ईअं ई साॻियो जेको नंबर आहे असांजो ग्रेजुएशन जो 4 साल में 21 बैच जो उहो बि तक़रीबन 1000 खनि जो उहो बि नंबर आहे। इन टोटल असांजा 1100 आहिनि एंड इन में अॼु तव्हां ॾिठो त ॿारनि जे मथां जेको ॿारनि जे लाइ चेहरनि ते जेका मुर्ख हुई जेका उन्हनि जे पेरेंट्स जे लाइ प्राउड मूवमेंट हुयो ऐं वाकई कॉन्वोकेशन जेको आहे इन्हनि ई जो ॾींहुं जंहिंमें इन्हनि 4 साल पंहिंजी महिनत करे माउ पीउ जेके आहिनि पंहिंजूं महिनत करे ॿारनि खे 4 साल हिते पढ़ायो आहे। अॼु उन्हनि जो ॾींहुं आहे ऐं उन्हनि खे असां मुबारकबाद पेश कयूं था त उन्हनि जा ॿार जेके आहिनि कामयाबु थिया आहिनि ऐं महरान यूनिवर्सिटी में अॻिते वेंदा अॻिते उनजो नालो रोशन कंदा। महिरबानी।